सर्द ज़मीन, खुलियल आसमान ऐं मासूम ख्वाब। टंडबाओ में सरकारी स्कूल बग़ैर इमारत, ॿार सर्दी में ज़मीन ते वेही पढ़ण ते मजबूर। टंडबाओ खां रिपोर्ट करे रहियो आहे फैसल मुश्ताक लिगारी। टंडबाओ तालुके जे यूनियन काउंसिल डाडाह में वाक़ई गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल नेक मोहम्मद लिगारी सेमिस कोड 40/40/420 सरकारी बेहसी जी ज़िंदा तस्वीर बणियल आहे, जिते न स्कूल जी इमारत आहे, न फर्नीचर, नई तालीम लाइ मुनासिब माहौल। मासूम ॿार सियारे जी सर्द मौसम में खुलियल आसमान हेठि सर्द ज़मीन ते वेही इल्मु हासिल करण ते मजबूर आहिनि। नंढा ॿार जिन जे हथनि में कलम हुअणु घुरिजे हा, से सर्दी खां कंबंदे ज़मीन ते वेठल नज़र अचनि था। न बेंच, न डेस्क, न छित, फ़क़्ति खुलियल आसमान, थधी ज़मीन। अहिड़ो मंज़र ॾिसंदड़ हर हसास दिलि खे झोरींदड़ आहे। वालिदेन जो चवणु आहे त पंहिंजे ॿारनि खे रोशन मुस्तक़बिल ॾियारणु चाहिनि था, पर अहिड़ियुनि हालतुनि सबबि ॿारनि जी सिहत, नफ़्सियात ऐं तालीम टिनी सख़्त मुतासिर थी रहियूं आहिनि। ज़मीन ते वेहण सबबि ॿार सर्दी जूं बीमारियूं लॻण जो शिकार थी रहिया आहिनि, जॾहिं त मुनासिब तालीमी माहौल न हुजण करे पढ़ाई बि मुतासिर थी रही आहे। ॻोठाणनि मूजिबि स्कूल केतिरनि ई सालनि खां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, पर लाॻापियल इख़्तियारियुनि अञा ताईं को बि अमली क़दम नाहे खयो। तालीम जहिड़े मुक़दस शोबे सां अहिड़ो रवैयो न सिर्फ़ अफ़सोसनाक, पर मुस्तक़बिल सां नाइंसाफ़ी पिणु आहे। इन सूरतहाल ख़िलाफ़ इलाइक़े जे माण्हुनि, वालिदेन ऐं समाजी हलकनि तरफ़ां हुकूमती नुमाइंदनि ऐं अमलदारनि खे दिलि ॾकाईंदड़ अपील कई वई आहे। अपील मोज़स MNA मीर ग़ुलाम अली टालपुर, MPA मीर अलाबख्श टालपुर, डिप्टी कमिश्नर बदीन, असिस्टेंट कमिश्नर टंडोबागो, ज़िलई तालीम ऑफिसर, तालका तालीम ऑफिसर टंडोबागो खे कई वई आहे त हू फौरी तौर नोटिस वठी स्कूल लाइ इमारत ऐं फर्नीचर मुहैया कनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त जेकॾहिं हाणे बि मासूम ॿारनि जी हालत ते रहम न कयो वियो त एहतिजाज जो रस्तो इख़्तियार करण ते मजबूर थींदा। सुवाल इहो आहे त छा सरकारी दावाउनि ऐं तालीमी पॉलिसियुनि में इहे ॿार शामिल न आहिनि। इलाइक़े वासियुनि उमेद ज़ाहिर कई आहे त इख़्तियारनि जा ज़मीर जाॻंदा। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल नेक मोहम्मद लिगारी जा मासूम शागिर्द बि कंहिं ॾींहुं छित हेठि बेंचुनि ते वेही तालीम हासिल करे सघंदा। रिपोर्ट करे रहियो आहे फैसल मुश्ताक लिगारी, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध, टंडबाओ, जुडो।